इन हवाले से अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। ॿी ख़बर शामिल कंदासीं ठट्टो खां, जिते एकिंजर जे चलिया पॉइंट ते लैंड माफ़िया जे कब्ज़े ख़िलाफ़ शहरनि में ताव पकड़ियल आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, सिंध जे तारीख़ी ढंढ कींजर जे चिलिया पॉइंट वारे हिसे में हिकु दफ़ो ॿीहर लैंड माफ़िया पारां कब्ज़ो कयो वियो आहे। कुझु अर्सो अॻु में जेका सोनेरी पॉइंट ते कब्ज़े वारे मामले खां पोइ एहतिजाजनि खां पोइ उहो कब्ज़ो त ख़ाली करे ॾिनो, पर हाणे राति विच में चिलिया पॉइंट वारे वॾी एराज़ी ते जेको आहे राति विच में कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करण खां पोइ जेका पिकनिक पॉइंट जे नाले ते हिकु बोर्ड लॻाए अॾावती कमु शुरू कराए छॾियो आहे ऐं वॾे एराज़ी ते सभई एकड़नि ते जेका आहे वाधार कई वई आहे। जंहिंखां पोइ जेका मक़ामी जेके सिविल सोसाइटी आहे या मक़ामी माइगीर आहिनि, कींजर बचाए एक्शन कमेटी जा अॻवान उनमें सख़्तु ताव पकड़ियल आहे। अॼु जेका कींजर बचाए एक्शन कमेटी जे अॻवान जो हिकु वफ़द आदम गंदरो, इरशाद अनीस, अयूब मलाई ॿियनि जी अॻवानी में DC ठट्टो सां मुलाक़ात करे उनखे सूरताल खां नलगो आगाह कयो आहे, पर उन्हनि एहतिजाज जो चिताव ॾिनो आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे त कींजर जिते सेंचुरी ॾिनल आहे उते रामसर साइड बि डिक्लेयर कयल आहे, जिते कंहिं बि क़िस्म जी कब्ज़े ऐं कंस्ट्रक्शन करण ते पाबंदी पियल आहे। उनजे बावजूद बि जिते धजियूं उॾायूं वञनि थियूं, इंतिज़ामिया नोटिस नथी वठे। जेके इरिगेशन खातो आहे या सकाफ़त खातो आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, फिशरीज़ खाता आहिनि, या जेको कराची बोर्ड आहे, जो उन्हनि जे वाटर बोर्ड आहे, उन्हनि जी मालिकी जे बावजूद बि कींजर जी जेका मालिकी नथी कई वञे ऐं बासुर माफ़िया मुख़्तलिफ़ हथनि ते कींजर ते कब्ज़ा करण जो सिलसिलो बरक़रार रखियो गई हिते। हिन भेरे बि राति विच में कब्ज़ा करे हिकु साइन बोर्ड लॻायो वियो आहे। DC ठट्टो सां मुलाक़ात खां पोइ DC ठट्टो उस्मान तनवीर उनखे ख़ातिरी बि कराई आहे, जंहिंसां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त लाॻापियल इख़्तियारनि खे ख़ासि तौर ते AC ठट्टो ऐं मुख़्तियार खां ठट्टो ते मुश्तमिल हिकु टीम जोड़ी वई आहे, जेके हिदायतूं जारी कयूं आहिनि त उहा जाइ हंधि कब्ज़े वारे हंधि जो दौरो करे साइन बोर्ड ऐं कब्ज़ा ख़ाली कराए ऐं रिपोर्ट पेश करे। वरी महिरबानी नाज़िन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। इन खां अॻु ख़बर